कल आप कोई खुशखबरी लेकर आएंगे, कल भी बातें ले आएंगे? इंशाल्लाह खुशखबरी होगी। बबलो में प्रोटेस्ट हले पियो काफ़ी ॾींहंनि खां ऐं हिन वक़्तु असां वारसनि सां मिलिया आहियूं ऐं जेकी एक्शन कमेटी आहे उन्हनि सां बि मिलिया आहियूं। जेके उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि उहे सभु ॿुधियूं आहिनि ऐं इन ते ऑलरेडी असांजो पुलिस डिपार्टमेंट कमु करे पियो ऐं कुझु असां उन्हनि खे प्रोग्रेस ॿुधाई आहे ऐं रिक्वेस्ट कई आहे त काफ़ी ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके ओपनली असां कोन था करे सघूं ऐं पंहिंजे जेके खैरपुर जा केसिस आहिनि उन्हनि ते बि असांजी सुठी प्रोग्रेस थी आहे। 2 केसिस आहिनि ऐं उहा बि असां उन्हनि सां शेयर कई आहे। फर्दर असां जेके हिननि सजेशन्स ॾिनियूं आहिनि उन्हनि खे असां पंहिंजी हायर कमांड सां डिस्कस कंदासीं ऐं प्रैक्टिकल कमु जीअं असांजो थियो आहे उहे उन एफर्ट्स जो रिज़ल्ट बि ॿुधाईंदासीं ऐं फर्दर जेके सजेशन्स आहिनि उन्हनि खे बि इंशाल्लाह इनकॉर्पोरेट कंदासीं। तव्हांजे पंहिंजे डिस्ट्रिक्ट जा आहिनि आसपा मुगल ऐं तैब जोगी ही तव्हां कॾहिं हिननि खे ईंदा ऐं असांजो DI साहब तमामु बहादुर दिलेर ऑफिसर आहे ऐं उन्हनि जी एफर्ट्स सॼी सिंध में तव्हांखे ख़बर आहे त केतिरी उन्हनि महिनत कई आहे ऐं हिन जेको टास्क उन्हनि पंहिंजो ज़िम्मो पाण खयो आहे उन ते कमु पाण करे रहियो आहे। हिन धरने खां अॻु में ई उन्हनि इहा ॻाल्हि मूंखे बसाती ते ख़ुदि ॿुधाई त उन ते हू कमु करे रहियो आहे। मां सम्झां थो त इनशाला असांजी पुलिस असांजी कमांड इन शइ में कामयाबु थींदी ऐं प्रिया कुमारी बाजाब थींदी। जंहिंमें 16 साल आसफा मुगल उनजे अगवा जो केस आहे उहो उनजी FIR रजिस्टर्ड आहे ऐं उन ते पुलिस सुठो कमु कयो आहे। हिकिड़ो उन में मुलज़िम बि गिरफ़्तार आहे। होपफुली मां सम्झां थो विदिन फ्यू डेज़ उहो असां मसइलो हल कंदासीं। ॿियो जेको केस आहे असां वटि उहो नंढड़े ॿार जो आहे 7 सालनि जी हुनजी एज आहे ऐं FIR असां हुनजी रजिस्टर कई आहे। उहो फेब्रुवरी खां मिसिंग आहे। उनजे लाइ असां एफर्ट लॻाई आहे ऐं टीम जोड़ी आहे। उनखे आउं पाण सुपरवाइज थो कयां। इन में बि जल्द असां प्रोग्रेस अमीर सऊद मक्की साहब, अहम सवाल ये है कि आज आप बातचीत के लिए आए हैं 20 दिनों के बाद। 10 दिन बाद आपका DSP आया था, 20 दिनों के बाद आप आए। DIG को यहाँ पर आने में कितना टाइम लगेगा, जबकि मामला कम अज कम DIG और IG लेवल के हैं। दूसरी बात यह कि आज इस बातचीत में क्या तय हुआ है? इसमें मैं पहले ही बात कर चुका हूँ। हम एक बार नहीं 100 बार आने के लिए तैयार है और ये जो मिसिंग पर्सन केसेस है इनको पुलिस डिपार्टमेंट बड़ा गौर से देखती है और बड़े सेंसिटिव होते हैं और ये बड़ा दिल के करीब होते हैं। इसमें काफ़ी केसेस हमने सॉल्व भी किए हैं और मैंने जो लिस्ट देखी है 21 केसेस की, इसमें 2023, 24 और 25 माँ सवाए एक 2021 का प्रिया कुमारी का केस है। सारे केसेस पे हमने बगौर जायजा लिया है और काफी केसेस हमारे हल हुए हैं। अभी ये फ्रेश लिस्ट है, इसमें मैं समझता हूँ कि हम काम करेंगे, जल्द रिजल्ट आएगा और जो लिस्ट ली है हमने उस पे इंशाल्लाह विद इन डेज हम इंशाल्लाह प्रोग्रेस करेंगे। धरना देने जा रहे हैं, हुआ क्या इत्तेफाक हुआ? रुकेश ये की है कि जो कंसर्न ऑफिसर्स हैं वो अपने केसेस के बारे में लवाहिकीन से मुलाकात करेंगे और उन्हें प्रोग्रेस भी बताएंगे। जैसे कि मैंने अपने 2 केसेस के बारे में लवाहिकीन से मुलाकात की और कल मैं इंशाल्लाह उनसे बातचीत करूंगा और प्रोग्रेस भी उन्हें बताऊंगा। होगा, आप समझते हैं कि आयन को इत्तेमाद में लेंगे आप? रुकेश ये करूंगा कि धरने से काफी लोग मुतासिर होते हैं और धरना जो है वो मसाइल का हल नहीं है। मसाइल का हल जो है आपके जो प्रैक्टिकल एफर्ट्स हैं, प्रैक्टिकल तफ्तीश है, उन वही हल है और उसी की तरफ जाना चाहिए। धरने से लोगों को तकलीफ, मुसाफिरों को और एम्बुलेंसेस को प्रॉब्लम होता है, उससे अवॉइड करना चाहिए। आज इसलिए मैं आया हूँ, रिक्वेस्ट की है लवाहिकीन को कि इससे गुरेज करें। जो एक नेशनल हाईवे बंद करना एक कानूनन जुर्म भी है, उसको अवॉइड करना चाहिए। डेडलाइन सर आखिरी है कल आप कोई खुशखबरी लेकर आएंगे, कल भी बातें ले आएंगे? इंशाल्लाह खुशखबरी होगी। सिंध पुलिस डिपार्टमेंट ने हमेशा रिजल्ट दिया है। डिपार्टमेंट हमारा बहुत अच्छे रिजल्ट आपके सामने लेके आया है। हर जगह पे अच्छा रिजल्ट होता है। यहाँ पे जो ये वाला इशू है, जो मिसिंग चिल्ड्रन का इशू है, उस पे भी हमेशा पुलिस ने बहुत जबरदस्त एफर्ट लगाई है। देखें कोई पुराने केसेस नहीं है, ये जो खैरपुर के केसेस हैं दोनों 2026 के केसेस हैं। 2025, 24 ये भी केसेस हल किए। तो इसलिए मैं ये कहूँगा कि आप अपने जो इदारे हैं उन पे एतमाद रखें, यही इदारे आपको अच्छा रिजल्ट देंगे।
तो अभी आप बोल रहे हैं कि आप अपने इदारों पे एतमाद रखें, तो हम क्या एतमाद रखें जब ये 5 साल तक आईजी लेवल के जो DIT जोड़ी गई थी वो भी उन गलत डायरेक्शन में थी। मैं नहीं समझता कि कोई गलत डायरेक्शन में JIT जोड़ी गई। हर JIT अपनी एफर्ट अपने जहन के मुताबिक लगाती है। अभी भी ऐसे ही है कि नई JIT बनी है, नई एफर्ट लगेगी और जो तफ्तीश में पहलू मिसिंग थे उनको मिसिंग लिंक्स को दोबारा जो है ना वो देखा जाएगा। अच्छी एफर्ट लगी, नीयत अच्छी है, अच्छे रिजल्ट का आप इंतजार करें। एक्शन कमेटी जे अॻुवाणनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल्ही आहे, छा था सम्झो ॻाल्हियुनि ज़रिए इहो मसइलो हल थींदो या रोड ब्लॉक थियण खां पोइ इहो मसइलो हल थी सघे थो ऐं मैसेज जेको हिननि फॉरवर्ड कयो आहे एक्शन कमेटी ऐं वास्तव किथे था फॉरवर्ड? असांजो मैसेज कंहिंखे बि फॉरवर्ड करण जो न हूंदो आहे, पंहिंजी सीनियर कमांड खे ॿुधाइण जेके डिमांड आहिनि इंशाल्लाह जेकी चेन ऑफ कमांड आहे उन में असां पंहिंजी इमीडिएट असांजो DIG सखर आहे ऐं सखर जा बि केसिस आहिनि ऐं असांजी रेंज जा लाड़काणे रेंज जा केसिस आहिनि, ॿई चार्जिस हुननि वटि आहिनि। उन्हनि खे पंहिंजे जेके हितां जा केसिस आहिनि उन्हनि जे बारे में ॿुधाईंदुसि ऐं इंशाल्लाह जेकी लवाइकीन जी जेकी डिमांड हुई त असांखे प्रोग्रेस लाज़मी ॿुधाई वञे त केतिरी प्रोग्रेस थी आहे, उन जे लाइ असां लाइ अमल तय कयो आहे। इंशाल्लाह उहो बि